हमारे सैयद वजीर अली शाह वलद सैयद दौलत अली शाह वेठल तडोजाम जिला हैदराबाद। मूं कुछ अरसो मेरठ शहर में एक अलाम पेश कयो हो, जंहिंमें खलीफ़ा ला फसल यारे गाल यारे मदार हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे शान में गुस्ताखीअ वारा अल्फाज हुआ, जेको मूं ग़लतीअ मां आयो हो। मुंहिंजो गुस्ताखीअ जो को बि इरादो न हो, पर ग़लतीअ मां ॻाए वेठुसि, जंहिंसां सभिनी मुस्लमान भाउरनि जी दिलि आज़ादी थी आहे, जंहिं ते अॼु मां 2 तारीख़ 27/7/2020 बरोज़ सूमर मेरठ शहर पहुची JUI जे अॻवाननि जे रूबरू समूरनि सभिनी मुस्लमाननि भाउरनि खां माफ़ीअ जो तलबगार आहियां। उमीद थो कयां त मूंखे माफ़ी ॾिनी वेंदी ऐं मां पंहिंजे रब अरीम जे दर ते तौबा ताइब थियां थो। मुंहिंजे हक़ में दुआ कयो। रब करीम मुंहिंजी दुआ क़बूल फरमाए ऐं मां वाइदो थो कयां त आईंदा कॾहिं बि अहिड़े क़िस्म जो अलाम वग़ैरह कोन चवंदुसि या ॻाईंदुसि जंहिंसां मुस्लमान भाउरनि जी दिलि आज़ादी। वसलाम।